बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलाम वालेकुम दोस्तों, छा हाल आहे? उम्मीद आहे त ठीक ठाक हूंदो, ख़ुशि हूंदो, अल्लाह साईं तव्हांखे शादाबाद रखंदो। जीअं त दोस्तों मां तव्हांजो पंहिंजो प्यारो भाउ इंसाफ़ अली राजपर कुझु टाइम पहिरियां मूं जेको आहे सो हिकिड़ो वीडियो रखियो हुयो, जेको आहे सो घरनि जे हिसाब सां हुयो त बाबा जेको आहे सो साबको बैंक वारा चवनि पिया त जेको आहे सो पंहिंजा अकाउंट खोलायो, कहिड़ी कहिड़ी बैंक में अकाउंट हुया। पारां उन्हनि चयो त बाबा नेशनल खां सवाइ कहिड़ी बि बैंक हुजे। हाणे उन्हनि चयो त आल बैंक यानी कि जो भी सरकारी बैंक हुजे या प्राइवेट बैंक हुजे, तव्हां उन्हनि बिल्कुलु जेको आहे सो पंहिंजो अकाउंट खोलाए सघो था। अॼु जेको आहे सो मां तव्हांखे तफ़सीली बयानु ॿुधाईंदुसि त तव्हांखे इहे पैसा कीअं मिलंदा या तव्हांखे घर साबको वारो कीअं ठाराए ॾींदा, इन जो छा सिस्टम आहे, पूरो मुकमल जेको आहे सिस्टम आहे तव्हांखे हिन वीडियो में ॿुधाईंदुसि। उन खां पारां अगरि जे तव्हां नवां आहियो त तव्हां मुंहिंजे यूट्यूब चैनल खे जेको आहे सब्सक्राइब कयो ऐं मुंहिंजे फेसबुक खे तव्हां फॉलो कयो, ताकि जेका अहिड़ी आईंदा जेका भी वीडियो अचे उहा तव्हां ताईं फस्ट टाइम में पहुची सघे। मुंहिंजे यूट्यूब चैनल जो नालो आहे सिंध पढ़ीदन जो आवाज़, ऐं जेको आहे मुंहिंजो फेसबुक ते तव्हांजे साम्हूं आहे इंसाफ़ अली जे नाले सां आहे। ॿियो मुंहिंजो फेसबुक जी ID आहे इंसाफ़ राजपर सां, हुनखे फॉलो कयो ऐं यूट्यूब खे जेको आहे तव्हां सब्सक्राइब कयो ताकि हर वीडियो तव्हां ताईं पहुची सघे। त जीअं नाज़रीन अॼु मुंहिंजी मुलाक़ात थी आहे साबको जे जेको आहे सो पंहिंजे डिस्ट्रिक्ट जेको आहे सो ज़िले नौशहर फिरोज़ जे ऑफिसरनि सां, जेको साबको में जेके आहिनि टीम इंचार्ज जेको आहे शमस जोखियो साहब सां अॼु मुंहिंजी मुलाक़ात थी आहे। पर्सनली उन्हनि सां मुंहिंजूं ॻाल्हियूं थियूं आहिनि, उन्हनि खां मूं पूरी डिटेल जेको आहे सो इन हिसाब सां वरिती आहे त साईं जेको आहे सो तव्हां असांखे गाइड कयो त इहे पैसा जेके आहिनि ग़रीबनि खे कीअं मिलंदा, उनजो तरीक़ेकार छा आहे। हुन असांखे बिल्कुलु वाज़िह तौरु असांखे सम्झायो आहे त कंहिंखे बि हिकु रुपयो न ॾियो, तव्हांजो फ्री में कमु थींदो। ऐं असांजी टीम लथल आहे, हुन जेको आहे शमस जोखियो पंहिंजो बयान बि ॾिनो आहे त असांजी टीम लथल आहे ऐं जेको आहे सो असांजी टीम पढ़ीदन में बि कमु करे वेठी ऐं तालके नौशहर जे अंदरि जेको आहे सो माना जेतिरा बि सिस्टम ॻोठ अचनि था या सिटियूं अचनि थियूं, उनमें जेको आहे सो असांजी टीम उन्हनि ॿुधायो त असांजी कमु करे रही आहे। पर हिते पढ़ीदन जी असां कुझु जेको आहे सो अफ़वाह ॿुधी त हिते जेको आहे सो माण्हुनि अफ़वाह हलाई त बाबा पीपल्स पार्टी आहे जेके माना चूंडियल नुमाइंदा आहिनि, ही कमु उहे बि था कराइनि, पर इहा ग़लति आहे। ही न पीपल्स पार्टीअ जो को चेयरमैन जे हथ में आहे, न MP MLA जे हथ में आहे, न वरी उनजे चवण सां ही कमु थिए थो। ही शायदि माण्हुनि खे जेको आहे सो वर्गलाईंदा हूंदा त ही असांजे हिसाब सां कमु थिए थो, पर कंहिंजो बि इन कम सां को तालुक़ु न आहे। ही सिंध हुकूमत जा पैसा आहिनि, सिंध हुकूमत खां पोइ जेको आहे सो ॿियो साबको वारा आहिनि, साबको वारे जे हिसाब सां जेको आहे सो ही कमु हले वेठो। वधीक जेको पार्टीअ जे चेयरमैन जो हथ आहे, न के MP MLA जो हथ आहे, सिधा पैसा सिंध गवर्नमेंट जा आहिनि ऐं जेके तव्हां ताईं पहुचंदा। ऐं टीम कमु करे रही आहे, बाक़ाइदे साबको जी हिते टीम आई आहे पंहिंजी पढ़ीदन में। ऐं अॼु मुंहिंजी हुननि सां जेके ॻाल्हियूं थियूं आहिनि, अॼु उन्हनि इहो असांखे ॿुधायो त असां बिल्कुलु पढ़ीदन जी जेको आहे सो विज़िट कंदासीं ऐं हिते जेके ॻोठ आहिनि असां उन्हनि शम्स साहब असांखे ॿुधायो त असां उते बिल्कुलु विज़िट ते ईंदासीं ऐं जेके पढ़ीदन जे उस पास में जेके ॻोठ आहिनि असां उन्हनि जी विज़िट कंदासीं। जिन माण्हुनि जा घर ॾठल आहिनि असां उन्हनि खे 15 ॾींहंनि जे अंदरि जेको आहे सो घर ठाराए ॾींदासीं। जेकॾहिं घर ॾठल न हूंदा, पोइ जंहिंजा क्रॉस चेक हूंदा असां उन्हनि खे पंहिंजा चेक ॾींदासीं, उन्हनि खे पंहिंजा अकाउंट खोलाए ॾींदासीं, फ्रीअ में अकाउंट खुलंदा। कंहिंजे बि ॻाल्हियुनि में न अचो, कंहिंखे पैसा न ॾियो, का बि ॻाल्हि न आहे। जेकॾहिं तव्हांजो डायरेक्टली अॻिते कॉन्टेक्ट नथो थी सघे त मां पंहिंजो मोबाइल नंबर जेको आहे सो हिते साम्हूं लिखियो आहे, तव्हां मूंसां राब्तो कयो। सूमर या अंगारे ते इंशाअल्लाह ताला जेको आहे सो हिते विज़िट थींदी ऐं जोखियो साहब हिते पाण ईंदो, हिते विज़िट कंदो, उहो तव्हांखे पाण अची गाइड कंदो इंशाअल्लाह ताला। पंहिंजे हिन तालके नौशहर जे अंदरि जेको आहे सो जोखियो साहब शमस जोखियो साहब हिते पाण ईंदो, जेको हर ॻोठ जी विज़िट बि कंदो अची। ऐं उन खां पोइ जेको आहे सो तव्हांखे बिल्कुलु फेस टू फेस साम्हूं वेही तव्हांखे जेको आहे सो हर ॻाल्हि ॿुधाईंदो त तव्हांखे कीअं पैसा वठणा आहिनि, छा करिणो आहे। जेको बि सिस्टम हूंदो इंशाअल्लाह ताला सूमर खां अंगारे जे ॾींहुं हिते जेको आहे सो आवाम सां मुखातिब थींदो। ऐं जेके बि तालके नौशहर जे अंदरि जेके ॻोठ आहिनि या जेके पढ़ीदन सिटी जा माण्हू आहिनि त उहे इंशाअल्लाह ताला सूमर अंगारे जे ॾींहुं उहो असां सां तावन कनि, असां सां मिलनि इंशाअल्लाह ताला। ऐं जोखियो साहब में तव्हांजी टीम माशाअल्लाह कमु करे रही आहे। असां उते अफ़वाह ॿुधी आहे त जेको आहे सो पीपल्स पार्टी कमु करावे थी, छा इहा ॻाल्हि में वज़न आहे त ही तव्हां जेको कमु करायो था उते पीपल्स पार्टीअ जे चेयरमैननि जे या जेको आहे सो MP MLA जे हुकुम सां थिए थो या तव्हांजो पंहिंजो हिसाब ई थो हले? न, कंहिं बि पॉलिटिकल पार्टीअ जी इन्वॉल्वमेंट हिन प्रोजेक्ट में न आहे। हे प्रोजेक्ट बेसिकली गवर्नमेंट ऑफ सिंध जो आहे जी, जेके वर्ल्ड बैंक फंड कयो आहे। त गवर्नमेंट ऑफ सिंध ऐं डिस्ट्रिक्ट गवर्नमेंट ऐं साबको सपोर्ट फाउंडेशन गॾिजी जी पार्टनरशिप में प्रोजेक्ट हलाइनि पिया। हिन में कोई बि पॉलिटिकल पार्टी जी इन्वॉल्वमेंट न आहे। जेकॾहिं उहे कंहिं माण्हू खे चवनि था त असां जेको आहे न हिनखे इम्प्लीमेंट कयूं था त उहो ग़लति आहे। काई बि पॉलिटिकल पार्टी असां सां गॾु न आहे। असां सिर्फ़ु असांजी टीम आहे उहा वञी उन ॻोठ में उनखे वैलिडेट करे थी
वैलिडेट करण खां बाद असां उनजी पेमेंट डायरेक्ट उनजे अकाउंट में अची वेंदी। तंहिंजे करे कोई बि जेकॾहिं थर्ड पार्टी जो क्लेम थो करे त असां हिन प्रोजेक्ट खे सपोर्ट करे हलायूं था या माण्हुनि खां पैसा था वठनि, थोरे जॻह ते कम्यूनिटी में माण्हुनि खां पैसा था वठनि, त हिन मैसेज जे थ्रू असां इहो जेको आहे न हिन मीडिया जे थ्रू असां माण्हुनि खे इहो ॿुधाइण था चाहियूं त उहे कंहिं बि माण्हूअ खे हिकु रुपयो बि न ॾियनि। साबको सपोर्ट फाउंडेशन फ्री ऑफ कास्ट जेको आहे न वैलिडेट करे थी, उनजे अकाउंट ओपन कराए थी ऐं हिन में काई बि थर्ड पार्टी इन्वॉल्व न आहे त उहो कंहिं बि माण्हूअ खे पैसा न ॾियनि। तंहिंजे करे माना हे हिकिड़ो माना खोड़ अहिड़े क़िस्म जा शिरनि खे माण्हू अची विया आहिनि जेके चवनि था त असांखे पैसा ॾियो न तव्हांखे असां घरु कराए ॾियो, पर इहा ॻाल्हि ग़लति आहे ऐं कम्यूनिटी कंहिंखे बि पैसा न ॾिए। अच्छा सर, ये जेको आहे सो माना मिसाल तौर ते हिकिड़ो तव्हांजी पढ़ीदनि में टीम अची थी वञे, को माण्हू रहिजी थो वञे ऐं उन टीम उन घर ताईं नथी पहुची सघे, त पोइ उहो तव्हांजी हिन ऑफिस में हिते तव्हां सां राब्तो कनि या उते का बि आसानी को अहिड़ो तरीक़ेकार उनजो आहे? असांजो स्ट्रक्चर ईअं आहे त असां वञी सॼे ॻोठ खे गॾु वैलिडेट था कयूं। असांजी टीम जा सभु मेंबर हिकिड़े ॻोठ में सभिनी घरनि जे करे वेंदा आहिनि। असां वटि सॼो ऑनलाइन सिस्टम आहे। जेकॾहिं हिकिड़ो माण्हू रहिजी थो वञे त असांजी टीम जी इहा ज़िमेवारी हूंदी आहे त ॿियो दफ़ो वञी उनखे वैलिडेट करे। त जेकॾहिं कोई माण्हू फोत बि थी वञे थो त उनजे जेको नेक्स्ट ऑफ किन